सिक्योरिटी फोर्सेस जो बलूचिस्तान के ज़िले शरानी में ऑपरेशन सत भारतीय हिमायती दहशतगर्द मारिजी विया। ISPR मौजूब ऑपरेशन भारतीय प्रॉक्सी फितनाल ख़वारिज की मौजूदगी जे इतला ते कयो वियो। शदीद फायरिंग की दिवट खां पोइ 7 भारतीय हिमायती दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दन के ठिकाणनि के असराइती अंदाज़ में निशानो बणायो। दहशतगर्दन वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। दहशतगर्दन के मुकम्मल ख़ात्मे ताईं इलाइक़े में क्लीयरेंस ऑपरेशन जारी रहंदो। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी के नासूर के ख़त्म करण लाइ पुरज़म आहे। सिंध हाई कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट के जस्टिस तारिक महमूद जहांगीरी की डिग्री रद्द करण खिलाफ दाख़िल दरख्वास्त ते कराची यूनिवर्सिटी जो फ़ैसिलो मुअत्तल करे छॾियो। अदालत कराची यूनिवर्सिटी के सिंडिकेट ऐं इंफेयरमेंस कमेटी की सिफ़ारिशुनि ते वधीक कंहिं कार्रवाई खां बि रोके छॾियो आहे। जस्टिस इक़बाल कल्होड़ो ऐं जस्टिस मज़ाहिर अली अकबर नक़वी ते ॿधल डिविजनल बेंच ॿुधणी कई। अदालत धुरियुनि खे जवाब जमा करण लाइ मोहलत ॾींदे वधीक ॿुधणी 20 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। गज़ा के मज़लूमन लाइ इमदाद खणी वञण ग्लोबल स्मूथ फ्लोटिला ते इसराइली फ़ौज जी ॿेड़ियुनि में सवार 450 खां वधीक माण्हू गिरफ़्तार। फ्लोटिला के काफ़िले में पाकिस्तान के अॻूणे सेनेटर मुश्ताक अहमद, स्वीडिश माहौलियाती कारकुन ग्रेटा थनबर्ग ऐं नेल्सन मंडेला जी पोर्ट्रेट समेत 500 के लगभग माण्हू सवार हुआ। फ्लोटिला इंतजामिया मौजब काफ़िले में शामिल 42 ॿेड़ियुनि के इसराइली सामुंडी फ़ौज तहवील में वठी छॾियो। इसराइली फ़ौज ॿेड़ियुनि जो मवासिलाती निज़ाम ऐं सिधी रीत वीडियो नशरियात जाम करे छॾी। रिपोर्ट्स मौजब इसराइली कब्ज़े में वरतल ॿेड़ियूं इश्तोद बंदरगाह पहुतियूं, जिथां ॿेड़ियुनि ते सवार समाजी कारकुननि खे यूरोप डिपोर्ट कयो वेंदो। समूथ फ्लोटिला ते हमले ख़िलाफ़ यूरोप समेत सॼी दुनिया में एहतजाजी मुज़ाहिरा जारी। बरतानिया, इटली, फ्रांस, स्पेन, यूनान, अर्जेंटीना, कोलंबिया ऐं यमन समेत ॿियनि मुल्कनि में फ़लस्तीनियुनि जा हामी रोडनि ते निकिरी आया। मुख़्तलिफ़ हंधनि ते मुज़ाहिरीन दुकाननि ऐं रेस्टोरेंट्स ते भञ ड्रा कई। इमदादी मिशन ते हमलो इंसानी हक़नि ऐं आलमी कानून की संगीन भनकिड़ी आहे। पाकिस्तान हमेशा मज़लूम फ़लस्तीनी अवाम सां गॾु बीठल रहंदो। आलमी बिरादरी गज़ा के शहरनि खे इमदाद के बिना रंडक की फरहमी यकीनी बणाए। सदर आसिफ अली ज़रदारी पारां स्मूथ गज़ा फ्लोटिला ते इसराइली हमले की मज़म्मत। फ्लोटिला में मौजूद पाकिस्तानी शहरनि खे सदन बहादुरी ऐं इंसानी दोस्ती ते भेटा पेश। स्मूथ फ्लोटिला ते मौजूद पाकिस्तानी शहरनि के सलामती लाइ नेक ख्वाहिशुनि जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिरासत में वरतल माण्हुनि खे फौरी आज़ाद करण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त संदन ॾोह इहो आहे त हू फ़लस्तीनियुनि लाइ इमदाद खणी वञी रहिया आहिनि। इहो ज़ुल्म बंदि थियणु घुरिजे। अमन खे मौक़ो ॾियणु घुरिजे। तुर्किया फ्लोटिला ते हमले खे दहशतगर्दी करार ॾेई छॾियो।